अवां सदाईं इहो ॿुधो हूंदो त यूनिवर्सिटियूं डिग्रीज़ ॾींदियूं आहिनि, ज़िंदगी सवारींदियूं आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि यूनिवर्सिटियुनि अंदरि कमु कंदड़ मुलाज़िम जाली डिग्रियुनि वारा हुजनि त पोइ अवां डाउ यूनिवर्सिटी जो नालो त ॿुधो हूंदो, पर इहो न ॿुधो हूंदो त हिन यूनिवर्सिटी में बि जाल साज़ी थिए पई। डाउ यूनिवर्सिटी जे ऑडिट रिपोर्ट सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी आॾो पेश कई वई। हिन इजलास जी सदारत चेयरमैन निसार खोड़ो करे रहियो हो। ऑडिट रिपोर्ट पढ़ी सभु दंग रहिजी विया। रिपोर्ट में इंकशाफ थियो त डाउ यूनिवर्सिटी में कुल 3500 मुलाज़िम आहिनि, जिन मां रुगो 450 जी छंडछाण कई त उन्हनि मां 10 मुलाज़िमनि जूं डिग्रियूं ई जाली निकितियूं। अञा त 3000 मुलाज़िमनि जी छंडछाण थियणी आहे। ख़बर नाहे त केतिरा मुलाज़िम जाली डिग्रियुनि वारा निकिरंदा। कमेटी खे ॿुधायो वियो त जाली डिग्री ते भर्ती थियल 10 मां 8 मुलाज़िम घर भेड़ा कया अथऊं। 2 मुलाज़िमनि खे फाइनल शोकॉज़ जारी थिया आहिनि। डाउ यूनिवर्सिटी हेल्थ एंड साइंसिस में 250 मुलाज़िम कॉन्ट्रैक्ट जी बुनियाद ते भर्ती थियल आहिनि ऐं यूनिवर्सिटी पघारुनि जी मद में सालियाना 2 अरब 33 करोड़ रुपया ख़र्च करे थी। पब्लिक अकाउंट्स कमेटी डाउ यूनिवर्सिटी ऐं सिंध जे ॿियनि सरकारी यूनिवर्सिटियुनि खे 3 महीननि में मुलाज़िमनि जूं डिग्रियूं हायर एजुकेशन कमीशन खां तस्दीक कराइण जो हुकुम ॾिनो आहे, जंहिंखां पोइ थरथुलुम अची वियो आहे। डाउ यूनिवर्सिटी वारा त पंहिंजी जाइ ते लाड़काणो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारा बि कंहिंखां घटि न आहिनि, जिते बि पघारुनि जे नाले ते वॾे पैमाने ते जाल साज़ी पई थिए। निसार खोड़ो जी सदारत हेठि पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास दौरान लाड़काणो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी ऑडिट पेरा जो जाइज़ो वरितो वियो। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त लाड़काणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में 1150 मुलाज़िम ऐं 150 पेंशनर्स आहिनि, जिन मां रुगो 34 पेंशनरनि जा लाइफ ऐं नो मैरिज सर्टिफिकेट पेश कया विया। बाक़ी पेंशनरनि जूं अदायगियूं शक जे दायरे में आयूं आहिनि। पीएससी हुकुम ॾिनो आहे त सिंध जे सभिनी म्यूनिसिपल इदारनि में पघारूं ऐं पेंशन स्लिप डिजिटल सिस्टम तहत ऑनलाइन कयूं वञनि, जंहिंजो अमल फेबरवरी या मार्च 2026 ताईं मुकमल कयो वेंदो। पीएससी न रुगो यूनिवर्सिटियुनि में जाली डिग्रियुनि ते भर्तियुनि खे रोकण जा हुकुम ॾिना, पर लोकल काउंसिलनि में जाली पघारुनि ऐं पेंशन जी अदायगियुनि खे ख़त्म करण लाइ क़दम खयो आहे। हाणे ॾिसणो आहे त पब्लिक अकाउंट्स कमेटी पंहिंजे हुकुम ते अमल दरामद कराए सघंदी या न।